जी नाज़रीन, हिन वक्त असीं मीरपुर साकरो में मौजूद आहियूं ऐं जेको नामियारे शख्स ज़िले ठठे जे अब्दुल कादिर लाशारी जे यादि में किताबी मेलो लगायो आहे। हिते इलाइक़े वासियुनि तोड़े सियासी समाजी अॻुवाणनि शिरकत कई आहे। छो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करी उनजो वधीक छा चवणु आहे। अब्दुल कादिर लाशारी जी यादि में जेको हर साल लॻंदो अचे पियो ऐं थोराइतो आहियां उन्हनि दोस्तनि जो जेके मुंहिंजा फर्ज़ंद आहिनि उन्हनि जो थोराइतो आहियां जिन मूंखे हिते मदू कयो। ॾाढी ख़ुशी थी इहो मेलो ॾिसी करे, छो त किताब जेको आहे किताब पढ़ण जो पंहिंजो ई मज़ो आहे। अॼु जे हिन दौर में असीं रहूं था जिते गूगल जी दुनिया हुजे, गूगल ते हर चीज़ मौजूदु हुजे, उनजे बावजूदि बि किताबनि जो जेको मेलो रखियो वियो आहे ॾाढो ख़ुशाईंदा आहे। असीं उन्हनि खे जस्ता ॾियूं, मुबारकबाद था ॾियूं त जेको इहो प्रोग्राम रखियो आहे। हीउ किताबी मेलो ऐं अहिड़ा शौरी प्रोग्राम असांजे वालिद साहिब जे नाले सां असीं कराईंदा रहंदा आहियूं ऐं असां पहिरीं प्रोग्राम प्रेस क्लब मीरपुर साकरो जे तावन सां कयो। हीउ ॿियो प्रोग्राम समूरी संगत जे तावन सां कयो आहे। असां सोशल मीडिया जे ज़रिए शार्ट दावत ॾिनी हुई, सञावंद माण्हू काफ़ी आया आहिनि सुबुह खां वठी। मेलो सुभाणे शाम ताईं हलंदो ऐं तमामु बहितरीनु किताब हिते पिया आहिनि। दोस्त अचनि, विज़िट कनि, पंहिंजे पसंदि जा किताब वठनि, किताबनि खे पढ़नि, किताबनि में दुनिया समायल आहे। हीउ किताबी मेलो अब्दुल कादिर लाशारी जे नाव आहे। हिन किताबी मेले लॻाइण जो मक़सदु वाज़े आहे त असीं चाहियूं था त हिन इलाइक़े पसमंदा इलाइक़े जा माण्हू जेका आहिनि उहो तालीम तरफ़ पंहिंजो रुझान आणीनि त जीअं माण्हू किताबनि जे तरफ़ ईंदा त ॿियनि मुआशिरे जी बुराइनि खां बचंदा ऐं किताब ई हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे जेको माण्हू जे इल्म में इज़ाफ़ो करे सघे थो। इहो किताबी मेलो लॻायो वियो आहे, इहो हिकिड़ो इल्म जी प्रचार आहे। इन सां छा आहे त नौजवान में इल्म जी सुजागी ईंदी ऐं हिन सिस्टम खे हो अॻिते वधाइण जी कोशिशि कंदा। जिन बि दोस्तनि हिन में तावन कयो उन्हनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। कादिर लाशारी जे नाले सां किताबी मेलो लॻायो वियो आहे। किताब जेके माण्हू खे घड़ींदा आहिनि, किताब जेके माण्हू खे ठाहींदा आहिनि ऐं असीं ख़ुशनसीब माण्हू आहियूं जो हिन जेको जम्मू इख़्तियार थी वियो आहे, जेकी हिकिड़ी माठार आहे असांजे समाज में, जेका असांजे हिन कोस्टल बेल्ट में आहे ऐं उते असांखे उन माठार में हलचल मचाइण जो हिकिड़ो मौक़ो फ़राहम थियो आहे ऐं असां इल्म जो समंड जेको आहे उन मंझि बीठा आहियूं ऐं उन मां फैज़याब थियण जो मौक़ो असांखे फ़राहम थियो। असीं तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। अब्दुल कादिर लाशारी जे नाले अॼु जेको रोज़ा किताबी मेलो पियो लॻे त आउं सम्झां थो त हिकिड़ो त किताब जेकी आहिनि से सिंध जो जेको नौजवान आहे उन तमामु वॾे वक़्त खां पोइ हाणे वरी उन्हनि जो लाड़ो किताब ॾांहुं थियो आहे। असांजा जेकी शहर आहिनि इन्हनि मंझि इल्मी ऐं अदबी जेकी सरगर्मियूं आहिनि इहे थियणु खपनि। जी नाज़रीन, हिते इलाइक़े वासियुनि तोड़े सियासी समाजी अॻुवाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि पर इहो चयो अहिड़ा मेला जेका आहिनि हर इलाइक़े में लॻणु घुरिजनि। कैमरामैन सिकंदर शेख सां गॾु एजाज़ अमन शेख, KTN न्यूज़ मीरपुर साकरो।